साइन उनखे धड़कियूं चालानी करा वही बस मुनन वाली चालानी करा चवंदा आहिनि बाग ॾे जीरो दाल में सीरो हिननि जे बाग आहे तॾहिं अॼु बाग में शकार आहे त इन दारू वणो राम जो कमा छको कुटे वञे तो खायो त मज़ो नव तो चए त नव जे 10 तो चए सुबुह तो 10 तो चए तो 8 बाबा चाहींदा आहियूं सुबुह वारे 7 महीने में न खटी हिकड़ी रात उन ॾींहुं बि ॿई दाद लाई ओ चए तो भाग महीने में भाग हलंदो आहे इहो त सॼो कदम मूंखे चाल हलाना न थी थिए उन ॾींहुं तो चए दाद ख़बर अथई कि तूं साल अरे ॿिया सुबुह भला हेॾे वेठो आहे पासे ते हा सही आहे रोज़ ॾिसो हेॾे 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 वठो वठो चाची को भतो वठो वठो अस्सलाम वालेकुम बिलाल वालेकुम सलाम सर ही तमाम मनोर नारी भा जाहिद अदा जफर ही बी संगत सरदार निसार कारी है ॿिया सभु दोस्त भा फयाज सुमरो सभु हिते पहुतायो भला जो किनक जे लाइ आया छा हिते बिल्कुल बिल्कुल सही सही जी जी मज़ो तो भी तो संगत पर तव्हां भा ज़फर आया हो 4 चंद लगी दरिया जो मज़ो ई पंहिंजो आहे जी जी सभु दोस्त भा ज़फर भा मुमताज़ अॼु असां सां गॾु दरिया ते आहिनि इंशाल्लाह टिकटॉक गाना ख़ुशियूं कंदासीं दोस्तनि खे मानीअ जो सॾु सभिनी दोस्तनि खे यादि मदद तमाम शुक्रगुज़ार आहियां भा मुमताज़ खशकिरी जो ऐं भाऊ ज़फर करे हिन सां पंहिंजो क़ीमती टाइम ॾेई असां ॾे कागर कई आहे मां छा चवां तमामु घणी ख़ुशी थी थिए ऐं चवणु सदाईं ईअं भाउ जा भेड़ा भर दोस्त अचनि असांजे दिलि बाग बाग थिए ईअं सम्झो थी खोड़ा विया आहियूं दोस्त एतिरा खां पोइ ईअं सम्झो असां नौजवान आहियूं ऐं असांखे का शइ न पर अॻुणे मूं हिकिड़ो शुकुरु कयो हाणे दोस्तनि खे इहो शुकुरु कंदुमि त सिर्फ़ु असांजो दोस्त हिकिड़ो पुटु आहे हनीफ जूनियर साहिबु जेको बीमार आहे वीचारो उन सिहत लाइ दुआ घुरंदा ऐं दुआ घुरंदा दोस्त खे जी जी इहा ज़ाहिद ॻाल्हि कई जीअं भाउ हनीफ असांजो तमामु सुठो दोस्त आहे पहिरीं प्यारो दोस्त आहे महबूब दोस्त आहे अलाह सां हुनखे वॾी हयाती ॾिनो थोरो हुनजी तबियत साद न आहे ऐं असां हिन करे हिते मौजूदु कोन्हे ऐं दुआ जी अपील आहे त असांजो पहिरीं प्यारो भाउ हनीफ जूनियर साहिबु हुनजे लाइ दुआ कंदासीं जल्द सिहताब थिए ईअं ई असां सां मेलनि ऐं बस्तियुनि हर महफ़िल में असां सां गॾु हूंदो आहे हर महफ़िल मोड़ में असां सां गॾु हूंदो आहे अलाह साईं हुनजी तबियत खे ख़ुशि कंदो सभु दोस्त असांजा दुआ कयूं आहियूं महिरबानी असांजो दोस्त ज़फर फ़खर साहिबु गड़ी खेड़े खां टिकिया हुआ ज़फर साहिबु तव्हां छा चवणु चाहींदव पंहिंजे दोस्तनि सां हिते तव्हां मुंहं न दड़े भरिसां सिंधु दरिया जे पथर ते मौजूदु आहियो हिन बहितरीन पॉइंट ते ॾाढी ख़ुशी थी पई हीअ असनवाड़ जो पथर आहे जंहिं मां दस्तो पेश कयां जो मां सम्झां थो त सिंध में कुझु महिमान नवाज़ कुझु सचा पचा हक़ीक़ी दोस्त आहिनि असांजा जिन में असांजो हीअ बि महिरबानी डोकरी जे पासे आहे सदाईं डोकरी जे शहर खे असां पंहिंजो घरु सम्झंदा आहियूं हिननि दोस्तनि जे करे ज़ाहिद जी वरी महिरबानी काफ़ी अरसे खां इहे सिलसिला प्रोग्राम ज़िंदगी जा सिलसिला अहिड़ा आहिनि जंहिं माण्हू निकिरी कोन थो सघे अॼु पहुताऊं अची ज़ाहिद त सदाईं मिला मचाईंदो ई रहंदो आहे पर असांखे अलाह जा अहसान मसे मसे मौक़ो मिलियो जो तव्हां असां हिते पहुताऊं ॾाढी ख़ुशी थी थिए हेॾो मोन जो दड़ो हेॾो सिंधु दरिया इन खां वधीक ॿी कहिड़ी लोकेशन हूंदी दुनिया में असांजी हक़ी सची जेका लोकेशन आहे उहा इहा ई आहे जो असां सिंधु जा जावा आहियूं सिंध जा पुट आहियूं ऐं इन खां वधीक ॿी का बि मुंहिंजे लाइ ख़ुशी न आहे हीअ पुलाव जेको मच्छी में पचर आहे ॿिया बि दुनिया पुलाव खाधा हूंदा पर अॼु मां हक़ीक़त ते तव्हांखे चवां थो त अहिड़ो पुलाव मां पंहिंजी पूरी पुई हयाती में न खाधो आहे मुमताज़ ॿी ॻाल्हि ॿुधाई त मज़ेदार ॻाल्हि इहा त दरिया जे कप ते वेठा आहियूं असांजा 2-3 दोस्त अहिड़ा आहिनि जेका हीअ हवा अचे थी उन्हनि जी ख़ुशबू महसूसु थिए दीन मोहम्मद अब्बासी इमामो नज़ीर ऐं हेॾा भर में ई आहे मेहर मल्ला इहे बि असांजा तमामु सुठा दोस्त आहिनि हीअ हवा जेका अचे पई दीन मोहम्मद अस्सलाम वालेकुम या आली मदद खैरपुर खां हवा अचे थी बिल्कुलु खैरपुर खां अचे थी साथी आहे हीअ असांजे
ॾाढा असांजा हितां जा बाबा अॼु असां दिलि ख़ुशि कई आहे भाउ मुमताज़ असांजा निहात शुक्रगुज़ार आहियूं महिरबानी हुनखे ॾुखियो ॾींहुं ॾिनो असां खाऊं था पिया भाउ खे रोज़ो आहे या मुनाफ़ी वॾी आहे हुनखे सलाम आहे जो बि असांखे पेटो थो भरे महिरबानी महिरबानी अलाह साईं तव्हांखे ॾुखियो ॾींहुं ॿियो असांजो दोस्त आहे सरदार निसार गाॾी साहिबु जेको पार्लर खां कई आयो आहे सरदार तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो पावा कुझु ॻाल्हाइणु चाहींदो दोस्तनि जे बारे में आया आहियूं तव्हां सां गॾु वॾो असांखे हींअर थो अचे तव्हांजा दोस्त सां गॾु आहिनि सिंधू दरिया जे कप ते वेठा आहियूं ॿियो असांखे कुझु बि न खपे तव्हां दोस्तनि वॾी महिरबानी वॾी महिरबानी ख़ुशि करे असांजो बहितरीनु दोस्त बहितरीनु आर्टिस्ट जेको डोकरी सां तालुक़ु रखे थो भाउ फयाज़ सूमरो साहिब बि मौजूदु आहे फयाज़ तव्हां कुझु चाहींदो अॼु दोस्तनि जो इहे मेलो मचो आहे हिते दरिया ते असीं तव्हां मुमताज़ साहिब जा ज़फ़र साहिब जा नया शुक्रगुज़ार आहियूं जो कई आहियूं असां त हिते रोज़ ईंदा आहियूं भाउ बिलाल बि जेका बि संगत आहे सॼी पर तव्हांजी असांजी दिली ख़्वाहिश हुई त मुमताज़ साहिब ज़फ़र साहिब अचनि तव्हांखे असां हिते वेलकम कयूं था तव्हांखे हिते कीअं मज़ो आयो उहो तव्हांखे ख़बर हूंदी दरिया जेको आहे लही वियो आहे न त ॿेड़ी ॿेड़ी हूंदी आहे ॿेड़ीअ चकर बि ॾियूं आहे जेकॾहिं अची वई त ॿेड़ीअ चकर बि ॾींदासीं वॾी महिरबानी त हे माल जा वग़ैरह जेके दरिया मां पाणी पियूं पंहिंजे घरनि तरफ़ रवाना ही सिंधू दरिया हींअर दरिया में पाणी तमामु घटि आहे छो त सावणी जी मौसम आहे पाणी वही ईंदो ऐं ही जेके दोस्त दरिया जी बिल्कुलु कपर ते वेठा आहिनि तव्हां ॾिसी सघो था ही दरिया जी कपर ते हीअ पॉइंट आहे ठहियल हीअ वणनि जो झुगतो ऐं थधिड़ियूं थधिड़ियूं हवाऊं दरिया जूं थधिड़ियूं हवाऊं अची रहियूं आहिनि ही उहा पॉइंट आहे ही वण